बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम मां आवां शेफ़ आबदा बलोच ऐं वेलकम था कयूं भली कार था कयूं अव्हां सभिनीनि खे आवाज़ जे हिन किचन में जंहिंमें मुंहिंजो ऐं तव्हांजो साथ रहंदो आहे मंडे खां वठी थर्सडे ताईं ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त आसान ऐं मुश्किल रेसिपीज़ जेके देसी हुजनि फ्यूजन रेसिपीज़ हुजनि तव्हां सां गॾु ज़रूरु शेयर कयूं वञनि छो त असांखे उहे नंढड़ियूं भेनर बि ॾिसनि थियूं जेके कुकिंग करणु हींअर स्टार्ट कनि थियूं ऐं असांखे उहे भेनर बि ॾिसनि थियूं जेके माशाअल्लाह कुकिंग में एक्सपर्ट आहिनि जंहिंखे छड़ो असांजी कोशिशि हूंदी आहे त हिकिड़ो आइडिया ॾियणु ऐं उन्हनि खे उहो तमामु सुठे तरीक़े सां फॉलो कंदियूं आहिनि। उमेद आहे त बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदा ख़ैरियत सां हूंदा ख़ुशबाश हूंदा ऐं असांजी दुआऊं बि इहे आहिनि त तव्हां जिथे किथे हुजो आबाद हुजो ख़ुशि हुजो ऐं अल्लाह पाक तव्हांजे ऐं असांजे सभिनीनि जे रिस्क में ऐं दस्तरख़्वान में बरकत ॾिए ऐं इन में वुसअत पैदा करे। अॼु जेकॾहिं मेन्यू जी ॻाल्हि कयूं त तमामु ज़बरदस्त मेन्यू आहे। जेकॾहिं गर्मी जी ॻाल्हि कयूं मूंखे पर्सनली इलाही वणंदा आहिनि दाल चावल ऐं गर्मियुनि में त दिलि चवंदी आहे त जेकर रोज़ु दाल चांवर हुजनि डिफरेंट दाल सां गॾु ऐं थोरी रेसिपीज़ भले डिफरेंट हुजनि पर डेली स्पेशली लंच में दाल चांवर इलाही वणंदा आहिनि। वरी उन्हनि सां गॾु जेकॾहिं शामी कबाब हुजनि या पोटैटो कटलेट्स हुजनि त जेको मज़ो आहे उहो दुबालो थी थो वञे। त अॼु जो मेन्यू कुझु इन तरीक़े जो ई आहे। अॼु असां मुङ ऐं मसूर जी दाल ठाहींदासीं उनखे सर्व कंदासीं चांवरनि सां गॾु ऐं गॾु ई तयारु थींदा जनाब पोटैटो कटलेट्स। त सभिनीनि खां अवल जेका दाल आहे उनखे चाढ़ियूं था ऐं मिटीअ जी जेकॾहिं अहिड़ी का देॻड़ी तव्हांजे घर में आहे दाल चाढ़ण जे लाइ बहितरीनु आहे तमामु मज़ेदार ख़ुशबू ऐं ज़ाइक़ो ईंदो आहे। त जेकॾहिं तव्हां दालियूं चाढ़ींदा आहियो पसंदि कंदा आहियो त मिटीअ जी देॻड़ीअ में उनखे तयारु कयो न त उनजो जेको फ्लेवर आहे उहो अञा बि घणो वधी वेंदो। अच्छा हाणे असां इन में शामिलु था कयूं पा खनि असां वटि हुई मुङनि जी दाल ऐं पा खनि असां वटि हुई मसूर जी दाल। अच्छा इक्वल क्वांटिटी में असां ॿई दालूं खयूं ऐं इन्हनि खे असां भुॼाए रखियो हुयोसीं तक़रीबन घंटो खनि थी वियो आहे। त असां जूं दालियूं जेके आहिनि से भुॻला हुयूं ऐं हींअर फुंडी बि पयूं हुयूं तमामु ज़बरदस्त थी वियूं। त इन्हनि खे ऐड था कयूं पंहिंजे हिन मिटीअ जी देॻड़ीअ में ऐं इन में मां ऐड कंदमि पाणी एतिरो त असांजी दाल सुठे तरीक़े सां ॻरी वञे। अच्छा पाणी एतिरो हूंदो त जेको दाल जे ॻरण जे लाइ बि स्पेशली काफ़ी हुजे ऐं उन खां पोइ जेको दाल खे असांखे पतरो करिणो आहे त उन में असां वरी ॿीहर बि पाणी ऐड करे सघूं था पर एतिरो पाणी ज़रूरु ऐड कयो त दाल उन में ॻरी वञे। ऐं जेकॾहिं ॿीहर विच में तव्हांखे ज़रूरत पइजी वञे पाणी ऐड करण जी त कोशिशि कयो त गरम पाणी ऐड कयो त जीअं दाल तव्हांजी सुठे नमूने सां ॻरी वञे। अच्छा हिकिड़ो पा मुङनि जी दाल ऐं हिकिड़ो पा मसूर जी दाल इन में ऐड कयूं था पाणी अंदाज़े जे मुताबिक़। चलो पाणी असां इन में शामिलु कयोसीं। अच्छा हिकु दफ़ो इन में सुठे तरीक़े सां उबाल अची वञे उबरणु शुरू थी वञे दाल त हिन जी जेका झॻ ईंदी उहा असां हटाईंदासीं ऐं इन खां बाद में इन में ऐड कंदासीं असां उहा पंहिंजा बेसिक मसाला जंहिंमें लूणु आहे हेड्र असां इन में शामिलु कंदासीं पिसियल ॻाढ़ा मिर्च इन में ऐड कंदासीं ऐं इन्हनि टिनि मसालनि सां गॾु दाल खे एतिरी देरि ताईं पचाईंदासीं त हे तमामु ज़बरदस्त ॻरी वञे। ॻरी वञण खां बाद में हिन में अञा बि असां पाणी ऐड कंदासीं। पोइ जेकॾहिं तव्हांजे घर में को मंधीणो आहे उन सां तव्हां हिन खे थोरो घोटे वठो ऐं जेकॾहिं हैंड ब्लेंडर यूज़ कंदा आहियो उहो ऐड करे वठो ऐं जेकॾहिं तव्हां वटि वक़्तु आहे त पोइ कुझु बि यूज़ करण जी ज़रूरत नाहे तव्हां हिन में पाणी ऐड करे हिन खे थोरो तेज़ बाहि ते पचाईंदा त जेका दाल ऐं पाणी आहे उनजी मिक्सिंग तमामु सुठे तरीक़े सां थी वेंदी आहे। बेसिकली दाल ऐं पाणी मिक्स थियणु खपे अलॻि अलॻि हूंदो आहे त पोइ उहो सुठो नाहे लॻंदो। ऐं पोटैटो कटलेट्स जे लाइ हिते मां जेके पटाटा आहिनि उन्हनि खे बॉइल करण जे लाइ रखियो आहे त चेक कयूं था त हे असांजा केतिरा बॉइल थी विया आहिनि। अच्छा बसि जेको असांजो वॾो वारो आहे उहो थोरो अञा रहिजी वियो आहे बाक़ी पटाटा
असांजा बॉइल थी विया आहिनि त उन्हनि खे कढी था रखूं। अच्छा, इन्हनि खे असां सभिनीनि खां अवल त बॉइल कयो। बॉइल करण खां बाद में इनजी जेका स्किन आहे उहा स्किन तव्हां रिमूव कयो। ऐं जीअं ई पटाटा बॉइल थी वञनि, छड़ो तव्हांखे बाहि बंदि नाहे करणी, बल्कि जेके पटाटा आहिनि उहे लाज़मी पाणीअ मां कढी रखो। न त जेकॾहिं तव्हांजा जेके पटाटा आहिनि उहे पाणीअ खे सोख करे वेंदा ऐं मज़ो न कंदा। लाज़मी तौर ते कढी रखो। ऐं उन खां बाद मां जॾहिं तव्हां फ्री थियो था त उनजी जेका स्किन आहे उनखे तव्हां रिमूव करे सघो था। अच्छा, इन में बि असां ऐड कंदासीं तमामु बेसिक मसाला। थोड़ा मां इन में बसर ऐड कंदमि, थोड़ा ऐड कंदासीं धाणा, कुटियल ॻाढ़ा मिर्च असां इन में शामिलु कंदासीं। ऐं असां इन में बेदे में हिन खे डिप करे, ऐं तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां इन में ब्रेड क्रम्स हणी सघो था। इन में सयूं तमामु ज़बरदस्त थींदियूं आहिनि। तव्हां इन में सयूं हणी सघो था। जेकॾहिं तव्हांखे तमामु घणो क्रंची खपे, तव्हां इन खे मैदे में कोट करे सघो था। डिफरेंट ऑप्शंस आहिनि जंहिंमें तव्हां पंहिंजे पोटैटो कटलेट्स खे कोट करे सघो था। ऐं कोटिंग खां बिना बि इहे तमामु मज़ेदार थींदा आहिनि। जेकॾहिं कंहिं वजह जे करे तव्हां कोटिंग ऐड करणु नथा चाहियो त पोइ बि तव्हांजा कटलेट्स जेके आहिनि इलाही मज़ेदार थींदा ऐं दाल चांवरनि सां गॾु तमामु मज़ो कंदा आहिनि। अच्छा, मां इन्हनि खे थोरो कटे थी रखां त जीअं हे ज़रा थधा बि थी वेंदा ऐं इनजी जेका स्किन आहे उहा रिमूव करणु आसान थी वेंदी। चांवर असां तयारु कंदासीं ऐं चांवर असां थोरा दाग वारा तयारु कंदासीं जेके दाल सां गॾु मज़ेदार लॻंदा आहिनि। उन में मां नंढड़ा फोटा ऐड कंदमि ऐं नंढड़नि फोटनि सां गॾु थोरा ॻाढ़ा बसर उन में शामिलु कंदासीं ऐं लूणु हस्बे ज़रूरत, थोरो साबित गरम मसालो, कड़ी पत्ता उहे मां उन में शामिलु कंदमि ऐं सिंपली पाणी ऐड कंदासीं ऐं उन में जेके चांवर आहिनि उन्हनि खे बॉइल कंदासीं। उनजी जेका स्किन आहे उनखे रिमूव था कयूं। जेको असांजो वॾो आहे पटाटो उनखे थोरो अञा वक़्तु था ॾियूं, उहो बि सुठे नमूने सां ॻरी वेंदो त पोइ असां हिन चुल्हे ते जेके चांवर आहिनि उन्हनि जी तयारी कंदासीं। ऐं मां वटि जेके बसर आहिनि से सुर्ख़ आहिनि, न त तव्हां पंहिंजो पहिरियों स्टेप इहो ई कंदा त तव्हांखे बसरनि खे ॻाढ़ो करिणो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां वर्किंग वूमेन आहियो या तव्हांजे घर में महिमान अक्सर अची वेंदा आहिनि त तव्हां बसरनि खे ॻाढ़ो करे रखो। तव्हांजी जेका बि मानी आहे उहा तमामु क्विक झटपट तयारु थी वेंदी, छो त मोस्टली जेको असांखे वक़्तु लॻे थो पंहिंजे देसी खाधनि में उहो आहे बसरनि खे ॻाढ़ो करणु। त बसरनि खे ॻाढ़ो करे रखंदा कयो। जेकॾहिं वर्किंग वूमेन बि आहियो, तव्हां वटि घटि टाइम हूंदो आहे ॿोड़ भाॼी पचाइण जे लाइ, त तव्हांजा बसर तयारु हूंदा त तव्हांजी जेका भाॼी आहे, जेको बि कुझु तव्हां चाहियो था उहो मिंटनि में तयारु थी वेंदो। त चलो, हे पटाटा आहिनि, इन्हनि जी स्किन खे रिमूव था कयूं। पोटैटो मैशर जी मदद सां तव्हां इन खे मैश कयो या फोक जी मदद सां तव्हां इन खे मैश करे सघो था। उन खां बाद में थोरो हे रूम टेम्परेचर ते अचनि त मां इन्हनि में ऐड कंदमि मसाला। जेकॾहिं तमामु घणे गरम पटाटनि में तव्हां मसाले खे ऐड कंदा त पोइ मसालो या स्पेशली जेको लूणु आहे उहो पाणी छॾे थो सघे ऐं उन सां तव्हांजो जेको मिक्सचर आहे उन में एक्स्ट्रा पाणी अची वेंदो ऐं तव्हांखे कबाब ठाहिण में थोरी ॾुखियाई थी सघे थी। त तव्हां कोशिशि कयो त थोरो रूम टेम्परेचर ते अची वञे, एटलीस्ट जेको हिन में तमामु घणो धुओं आहे उहो घटि थी वञे। त उन खां बाद में हिन में ऐड कंदासीं मसाला। थोरो मां हिन में अनारदाणो बि शामिलु कंदमि, हिकिड़ी सुठी खटास ॾींदो फ्रेशनेस जे लाइ। तव्हां ऐड कयो हिन में धाणा ऐं कुटियल ॻाढ़ा मिर्च असां हिन में ऐड कंदासीं। नंढड़ी असां वटि हिकिड़ी ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे त तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो। ज़बरदस्त दाल चांवर तयारु था थियनि, पोटैटो कटलेट्स आहिनि। त मिलूं था तव्हां खां सां हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन।
अॼु आवाज़ किचन जो जेको मेन्यू आहे उन में आहिनि दाल चांवर ऐं उन्हनि दाल चांवरनि खे असां सर्व कंदासीं पोटैटो कटलेट सां गॾु। त पोटैटो कटलेट्स जे लाइ पटाटनि खे तव्हां बॉइल करे रखो ऐं इन्हनि जी मां स्किन खे रिमूव थी कयां ऐं इहो कमु त असांजो हलंदो रहंदो। पर हींअर हाणे टाइम थी वियो आहे त असां पंहिंजा चांवर जेके आहिनि उन्हनि खे कुक कयूं। अच्छा, हिकिड़ो थोरी वेकरी असां खणंदासीं, कोई देगड़ी थी सघे थी, का कढ़ाई थी सघे थी, जंहिंमें चांवरनि खे कुक करण जे लाइ हिकिड़ी सुठी तव्हांखे स्पेस मिले। इन में ऐड कंदासीं हाफ kg मां वटि आहिनि राइस। त इन में असां ऐड कंदासीं अधु कप गेहूं या ऑयल, इहो असां ऐड कंदासीं। अच्छा, इन में शामिल कंदासीं थोरो साबित गरम मसालो, जंहिंमें स्पेशली ऐड कंदासीं नंढड़ा फोटा। तमामु ज़बरदस्त ख़ुशबूदार चांवर तयारु थींदा आहिनि। अच्छा, हिकिड़ो असां ऐड कंदासीं बादियान जो गुल ऐं थोरा हिकु ॿ ऐड कंदासीं हिन में लौंग ऐं थोरा कारा मिर्च। त थोरो थोरो ऐड कंदासीं, तमामु घणो साबित गरम मसालो शामिल न कंदासीं, पर हिकिड़ो फ्लेवर ॾियण जे लाइ ॿ टे असां इन में शामिल था कयूं लौंग। हे अची वियो। अच्छा, गॾोगॾु इन में ऐड था कयूं कड़ी पत्ता, अच्छा इन में शामिल कंदासीं हिकु ॿ साओ मिर्च। अच्छा, हिकु ॿ इन में शामिल था कयूं साओ मिर्च ऐं हिकिड़े कलर जे लाइ ऐड कंदासीं ॿ मां इन में शामिल थी कयां ॻाढ़ा मिर्च। इहे शामिल कयासीं ऐं गॾोगॾु इन में ऐड कंदासीं ॻाढ़ा बसर। अच्छा, थोरो इहो मसालो तव्हां फ्राई थियणु ॾियो, जंहिंमें सावा मिर्च आहिनि, हिकु ॿ ॻाढ़ो मिर्च शामिल कयोसीं ऐं कढ़ी पत्ता मां ऐड कया आहिनि। इन सां गॾोगॾु थोरो साबित गरम मसालो, जंहिंमें ख़ासि तौर ते नंढड़ा फोटा तव्हां इन में शामिल कयो, थोरो हिकु ॿ कारो मिर्च ऐं लौंग। अच्छा, हाणे मां इन में शामिल कयां थी हिकिड़ो kg या हिकिड़ो लीटर पाणी, छो त असां वटि जेके चांवर आहिनि उहे हाफ kg आहिनि। हे अची वियो हिकिड़ो लीटर पाणी। थोरो हे बॉइल थींदो त मां इन में शामिल कंदमि चांवर ऐं गॾोगॾु ऐड कंदासीं लूणु हिकिड़ो टीस्पून। इहे चांवर दाल सां गॾु एॾा मज़े जा लॻंदा आहिनि, तव्हां ट्राई करे ॾिसिजो। ऐं लास्ट में तव्हां इन में हिकिड़ो एक्स्ट्रा जेकॾहिं अञा बि कुझु मज़ेदार करणु चाहियो था, थोरी कोयले जी धूनी ॾियो। तव्हां दावत में बि तयारु कंदा त ज़बरदस्त डिशूस त पंहिंजी जाइ ते, पर इहे दाल चांवर तव्हां सभिनीनि खे यकीनन इलाही वणंदा। अच्छा, हे हाणे असां बॉइल करण जो थोरो वेट था कयूं, जेसीं ताईं असां तयारु कंदासीं पोटैटो कटलेट्स जो मसालो। हाफ kg मां वटि हुया पटाटा, इन्हनि खे असां बॉइल कयोसीं ऐं हींअर त ॿारनि जूं छुटियूं आहिनि, पर इहे नाश्ते ऐं जेके लंच बॉक्स आहे उन जे लाइ बि तमामु बहितरीनु आहिनि, छो त ॿारड़ा उहे बि पटाटा इलाही पसंदि कंदा आहिनि। त तव्हां उन्हनि खे लंच में ॾेई सघो था, तव्हां उन्हनि खे ब्रेकफास्ट में ॾेई सघो था, ऐं इन्हनि कटलेट सां गॾु तव्हां उन्हनि खे सैंडविच ॾेई सघो था, या एज़ इट इज़ तव्हां कटलेट उन्हनि जे लंच बॉक्स में कंहिं बि चटणीअ सां गॾु उन्हनि खे ॾेई छॾियो त मां सम्झां थी त उन्हनि खे इलाही पसंदि ईंदा। ऐं ॿारनि जे हिसाब सां तव्हां इन में शामिल कजो स्पाइसिस, जेकॾहिं घणा न खाईंदा आहिनि त पोइ तव्हां स्पाइसिस घटि ऐड कजो। अच्छा, हे अची विया असांजा पटाटा। इन में मां शामिल कंदमि हिकिड़ो दरमियाने साइज़ जो बसर, उनखे ऑमलेट वांगुरु कट कंदासीं। बस तमामु शयूं ऐड कंदासीं, पर थोरियूं थोरियूं। अच्छा, जीअं ई असांजो हे पाणी बॉइल थी वेंदो, मां इन में ऐड कंदमि असांजा चांवर जेके असां पुसाए रखिया आहिनि।
हे अची वियो हिकिड़ो वॾे साइज़ जो बसर, जंहिंखे असां बारीक चॉप कयो अथसीं। अच्छा, ईअं ई असां थोरा धाणा चॉप कंदासीं ऐं थोरा मां हिन में ऐड कंदमि सावा मिर्च। अच्छा, जेका दाल आहे उहा हाणे बॉइल थी थिए त उन जो जेके इहा झग थी अचे मथे, बसि इहा असां हटाए छॾींदासीं ऐं इन पे में पोइ मां ऐड कंदमि कुझु मसाला। मुङ ऐं मसूर जी दाल असां तयारु था कयूं ऐं तमामु दालुनि में इहा जेका दाल आहे ॾाढी जल्दी हज़म थी वेंदी आहे। इहा ई वजह आहे जो मुङनि जी दाल स्पेशली कोई बीमार बि थिए त उन्हनि खे चयो वेंदो आहे त भई मुङनि जी दाल खिचड़ी जी सूरत में या सूप ठाहियो तव्हां उनजो। अच्छा, इनखे असां हाणे पचण था ॾियूं ऐं हिन तरफ़ अची था वञूं। जेके असांजा कटलेट आहिनि उन्हनि जी तयारी था कयूं। जेके असांजा राइस आहिनि ऑलमोस्ट तमामु मसाला असां उन में ऐड करे चुका आहियूं ऐं जीअं ई पाणी असांजो गरम थींदो बसि असां उन में राइस ऐड कंदासीं। अच्छा, थोरा सावा मिर्च उन जी कटिंग कंदा था हलूं। असां वटि वॾा आहिनि सावा मिर्च, इन्हनि में एतिरी तेज़ी न आहे पर यकीनन ख़ुशबू आहे उहा ऐड कंदासीं ऐं थोरा सावा धाणा। अच्छा, हिकिड़ी प्लेट था खणूं जंहिंमें असां पंहिंजो तमामु जेको इहो मसालो आहे उहो रखूं था। चलो, हिन में अची विया इहे असांजा बारीक चॉप बसर, हस्बे ज़रूरत पंहिंजे स्पाइस लेवल जे हिसाब सां ऐड कजो सावा मिर्च। जेकॾहिं घणो तव्हांखे स्पाइसी खपे त नंढड़ा मिर्च इस्तेमालु कयो ऐं मां इन में ऐड थी कयां वॾा वारा मिर्च, जंहिंमें स्पाइसिस त एतिरा न हूंदा आहिनि पर हिकिड़ी ख़ुशबू, हिकिड़ो अरोमा असांखे मिली वेंदो। अच्छा, पटाटनि जी बाइंडिंग उहे बि तमामु ज़बरदस्त थींदी आहे, बल्कि पटाटनि खे बाइंडिंग जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे डिफरेंट रेसिपीज़ में। त तव्हां जेकॾहिं हिन में कुझु बि ऐड न कंदा, ब्रेड क्रम्स शामिलु न कयो, तव्हां हिन में एग शामिलु न कयो, पोइ बि इन्हनि जी बाइंडिंग जेका आहे सा तमामु ज़बरदस्त थींदी। ऐं फ्लेवर जे लाइ जेकॾहिं ऐड करणु चाहियो था त उहा ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी बाइंडिंग में तव्हांखे कोई प्रॉब्लम न ईंदो अनलेस त तव्हांजे जेके पटाटा आहिनि उन्हनि में एक्स्ट्रा मॉइस्चर न अचे वियो हुजे लूण जे हवाले सां, या तव्हां बॉइल करे हिनखे पाणीअ में छॾे ॾिनो आहे त पोइ हिन में मॉइस्चर अची वेंदो आहे, उनजी तव्हां एहतियात कजो। चलो, हाणे ऐड थोरी जेके सावा धाणा आहिनि उन्हनि जी कटिंग था कयूं। दाल असांजी बॉइल थी थिए। चांवरनि जे लाइ असां सॼो मसालो तयारु करे रखियो आहे, बसि चांवर ऐड कंदासीं ऐं जीअं ई हो दम ते ईंदा चांवरनि खे असां दम ॾींदासीं बसि। अच्छा, नंढड़ी हिकिड़ी असां वटि ब्रेक जो टाइम थी वियो आहे पर तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, वापसि ईंदासीं, कटलेट्स ठाहींदासीं। जेका दाल आहे उहा असांजी ॻरे थी पई, चांवर तयारु कंदासीं। मिलूं था हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ। वेलकम बैक, वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन ऐं अॼु आवाज़ किचन में असां ठाहियूं पिया दाल सां गॾु ठहंदा चांवर, ऐं चांवर बि एॾा मज़ेदार आहिनि त जेकॾहिं तव्हां रुखा बि खाईंदव न त तव्हांखे तमामु मज़े जा लॻंदा। तव्हां इन्हनि चांवरनि खे अंबनि सां गॾु बि सर्व करे सघो था।
असांजा उहे घर भाती जेके चांवर ऐं अंब शौक़ सां खाईंदा आहिनि। तमामु फ्लेवरफुल राइस आहिनि ऐं रिकैप बि मां तव्हांखे राइस जो स्पेशली ॾींदी हलां त सभिनीनि खां अॻु में हिन में ऐड कयोसीं ऑयल या गिहु तव्हां हिन में शामिलु कयो। इन में ऐड कंदासीं थोरा सावा मिर्च कटे करे, इन में 1 खां 2 तव्हां ऐड कयो ॻाढ़ा मिर्च। इन सां गॾोगॾु इन में शामिलु कंदासीं नंढड़ा फोटा। नंढड़ा फोटा ऐड कयासीं 1-2 मां इन में शामिलु कयो कारो मिर्च ऐं लौंग, इहे तव्हां शामिलु कयो। कड़ी पत्ता असां इन में शामिलु कयासीं ऐं लूणु हस्बे ज़रूरत। लूणु चांवर ऐड करण खां बाद में ऐं जॾहिं तमामु मसालो तमामु ज़बरदस्त तरीक़े सां फ्राई थी वियो, असां इन में ऐड कयोसीं 1 लीटर पाणी। हाफ के जी असां वटि राइस हुया, 1 लीटर असां इन में पाणी शामिलु कयोसीं ऐं हाणे इनखे कुक थियणु ॾींदासीं। जीअं ई इहे दम ते ईंदा इनखे दम ॾींदासीं, दैट्स इट। दाल चांवरनि में असां चांवरनि जी तव्हांखे डिटेल ॿुधाईसीं। हाणे दाल जी तरफ़ अची था वञूं। लाज़मी तौर ते दालनि खे भुॼाए रखो, पोइ भले हो चणनि जी दाल हुजे, मुङनि जी दाल हुजे, कोई बि दाल तव्हां ठाहियो था उन्हनि खे लाज़मी भुॼाए रखो। उन सां उनजो जेको कुकिंग टाइम आहे उहो घटि थी वेंदो आहे ऐं दालनि खे भुॼाइण सां दालियूं थोरी फुंडी पवंदियूं, तव्हांजी दाल जल्दी कुक थी वेंदी। त दालनि खे तव्हां भुॼाए रखो। असां वटि हुई 1 पाउ मुङनि जी दाल ऐं 1 पाउ मसूर जी दाल। भुॼाए रखो। भुॼाए रखण खां बाद में अंदाज़े सां डबल मिक़दार में पाणी ऐड कयो, जेतिरे में दाल सुठे तरीक़े सां ॻरी वञे। असां वटि मिटीअ जी हांडी ही त असां हिन में दाल चाढ़ी अथसीं। ऐड था कयूं हेड्र ऐं लूणु शामिलु कंदासीं, छो त मां हींअर कोई बि मसालो हिन में शामिलु न कयो हो। जीअं ई बॉइल थियणु शुरू थियो त जेका झग अचे पई उहा थोरा साइड में कईसीं ऐं 1 टीस्पून भरे करे लूणु ऐं इन में शामिलु कंदासीं 1 टीस्पून ॻाढ़ा मिर्च ऐं यकीनन तव्हां पंहिंजे हिसाब सां वधीक ऐं घटि मसाले खे करे सघो था। अच्छा, थोरो इनखे कयूं था मिक्स ऐं कुझु बि नाहे करिणो, बसि दाल सुठे नमूने सां पचंदी रहंदी ऐं लास्ट में इन में ॾींदासीं भगार, जंहिं सां इन जो जेको टेस्ट आहे उहो अञा बि घणो वधी वेंदो। इनखे मिक्स था कयूं। चांवर असांजा तयारु था थियनि, दाल असांजी रेडी थी थिए ऐं इनखे असां सर्व कंदासीं पोटैटो कटलेट सां गॾु। अच्छा, पोटैटो कटलेट्स जे लाइ कुझु मसालो आहे जेको असां तयारु पिया कयूं। त सभिनीनि खां अवल में जेको हे असांजा पटाटा आहिनि, इन्हनि खे मैश था कयूं। पोइ तव्हां पोटैटो मैशर जी मदद सां मैश कयो या फोक जी मदद सां मैश कयो या हथनि जी मदद सां तव्हां मैश कयो, जेको बि तव्हांखे ईज़ी लॻे थो। बसि इन तरीक़े सां इनखे मैश कंदासीं। अच्छा, मैश करण खां बाद में हिन में ऐड कंदासीं कुझु स्पाइसिस। थोड़ा थोड़ा करे मैश था कयूं त जीअं आसानी सां मैश थी वञे। सावा धाणा असां कटे रखिया आहिनि ऐं बसर असां हिन में शामिलु था कयूं। थोड़ा मां हिन में शामिलु कंदमि कुटियल ॻाढ़ा मिर्च। जेकॾहिं को पीस लॻे थो त घटि ॻरियल आहे त उनखे तव्हां साइड में कयो। चलो, हे पिसजी विया। इन में हाणे ऐड था कयूं सावा धाणा, भरे करे शामिलु कयासीं। इन में ऐड कंदासीं सावा मिर्च ऐं बसर। अच्छा, हस्बे ज़रूरत इन में शामिलु कंदासीं लूणु। अच्छा, लूणु ऐड करण खां बाद में तव्हां हिन जा कटलेट्स ठाहियो। ईअं न कजो त लूणु विझी करे तव्हां हिनखे रखी छॾियो 4 घंटनि खां पोइ, या लंच में तव्हां इहो ठाहे रखो ऐं डिनर में तव्हां हिन जा कटलेट्स ठाहियो, छो त लूण सां लूणु पाणी छॾींदो आहे। त मेक श्योर कयो त जॾहिं तव्हां लूणु इन में शामिलु कयो था उन खां बाद में तव्हां हिन जा कटलेट्स ठाहे इनखे इन जी कुकिंग कयो। ऐं जेकॾहिं नाहे करणी
त पोइ लूणु इन में तव्हां शामिलु न कयो। अच्छा, हिन में सावा मिर्च त असां ऐड कया ई आहिनि, पर थोरा शामिलु कंदासीं कुटियल ॻाढ़ा मिर्च। सुठे तरीक़े सां कंदासीं इनखे मिक्स, ऐं पोइ तव्हां पंहिंजे मर्ज़ी जे हिसाब सां इन जो साइज़ तयारु कयो, जेतिरा वॾा तव्हांखे कटलेट्स खपनि। अच्छा, तव्हां इन जी शेप बि पंहिंजे मर्ज़ीअ जी करे सघो था। ऐं पोइ तव्हां इनखे अंडे में डिप करे ब्रेड क्रम्स में इनखे कोट कंदासीं, ऐं कोट करण खां बाद में इनखे कंदासीं फ्राई। बसि थोरो चांवरनि खे बि ॾिसंदा हलो। जीअं ई असां, अच्छा, तमामु ज़बरदस्त ख़ुशबू थी अचे, ऐं जीअं ई चांवर असांजा दम ते ईंदा त बसि मां इनखे दम ॾींदमि। 10 खां 12 मिंट तव्हां इनखे ॾींदा दम। दाल खे बि थोरो स्टर कंदा हलो। अच्छा, हाणे हे अची विया असां वटि ब्रेड क्रम्स, ऐं बेदा बि थोरा असां तोड़े करे रखंदासीं, त जीअं असां कटलेट्स ठाहींदा था वञूं ऐं उन्हनि खे शेप ॾींदा वेंदासीं। इन प्लेट में शेप ॾिनल कटलेट्स जेके आहिनि उहे रखंदासीं। अच्छा, हे अची वई हिकिड़ी प्लेट जंहिंमें मां, असां वटि आहिनि बेदा ऐं ॿ बेदा था खणूं ऐं इन्हनि खे थोरो फेटे रखंदासीं। अच्छा, हाणे मां इन्हनि खे थोरो हथनि सां मिक्स कंदमि। पटाटा बि असांजा रूम टेम्परेचर ते अची विया आहिनि। सुठी इन्हनि खे हिकिड़ी शेप ॾींदासीं, ऐं शेप ॾींदा वेंदासीं इनखे प्लेट में रखंदा वेंदासीं। अच्छा, कुझु पीसिस जेके मूंखे हार्ड था लॻनि उहे मां साइड ते थी कयां। अक्सर ईअं थींदो आहे न, वॾे साइज़ जो पटाटो असां बॉइल कयूं त उहो विच में काथई लॻंदो आहे त उहो ॻरियो न आहे। उनखे असां साइड ते था कयूं त जीअं उहो असांजे कबाबनि खे ख़राबु न करे। बॉइल करण जे लाइ आइडियल हूंदा आहिनि बिल्कुलु नंढड़ा पटाटा। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त पटाटनि वारनि वटि नंढड़े साइज़ जा पटाटा मौजूदु हूंदा आहिनि। बॉइल करण जे लाइ उहे पटाटा इस्तेमालु करणु खपनि। उहे तमामु जल्दी बॉइल बि थी वेंदा आहिनि, ऐं उन्हनि खे यूज़ करण बि आसान आहे। ख़ासि तौर ते उफराटनि जे लाइ, कटलेट्स जे लाइ खोड़ सारी वॾियूं रेसिपीज़ आहिनि जंहिंमें असां पटाटनि खे बॉइल कंदा आहियूं। अच्छा, चांवरनि खे ॾिसी था वठूं, दम ते अची विया आहिनि, त मां इन्हनि जी बाहि खे कंदमि स्लो। अच्छा, चांवरनि खे असां हिते दम ॾेई छॾियोसीं, ऐं नंढड़े साइज़ जा असां तयारु कंदासीं कटलेट्स। जेको शेप तव्हांखे सुठो लॻे थो। अच्छा, कटलेट्स ठाहिण खां अवल में तव्हां इनखे टेस्ट बि करे ॾिसी सघो था त भई लूणु परफेक्ट आहे या न आहे। मां थोरा डायमंड शेप जा ठाहियां थी, त जीअं शामी कबाब या कबाबनि खां थोरा डिफरेंट महसूसु थियनि। अच्छा, फोक जी मदद सां इनखे बेदे में कोट कंदासीं, ऐं इन खां बाद में ब्रेड क्रम्स। नंढड़ो असां वटि हिकिड़े ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, ऐं ब्रेक खां जॾहिं मोटी ईंदासीं त कटलेट खे फ्राई कंदासीं, ऐं जेका असांजी दाल आहे उनखे ॾींदासीं भॻार। त तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो आवाज़ जे हिन किचन में।
बैक वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ ऐं असांजा जेके राइस आहिनि उहे बिल्कुलु तयारु आहिनि। जेका दाल आहे उहा सुठे नमूने सां ॻरी वई आहे। बसि इन में असां हाणे ऐड कंदासीं दाग ऐं जेके कटलेट्स आहिनि उहे मां ब्रेक खां अॻु में तव्हांजे साम्हूं ई उन्हनि जी जेका शेप आहे उहा मां ॾियां पई त उन्हनि खे हाणे कयूं था फ्राए। अच्छा बिल्कुलु ॻरियल आहिनि, इन में कोई अहिड़ो अज्जा न आहे जंहिंखे तव्हांखे ॻाढ़ो आहे त बसि असां इनखे छड़ो फ्राए कंदासीं त आउटर लेयर जेका आहे सा सुठी हिकिड़ी क्रिस्पी थी पए। बसि दैट्स इट। ॿियो पटाटा असांजा बिल्कुलु ॻरियल आहिनि। बसि जेतिरी जाइ हुजे हाणे मां हिकिड़ो पीस ॿियो बि ऐड थी कयां। बसि इहे जीअं ई फ्राए थी वेंदा त इन्हनि खे थोरो उथलाईंदासीं ऐं उनखां बाद में ॿिया जेके असांजा कटलेट्स आहिनि उन्हनि खे फ्राए कंदासीं ऐं इन जे दाग में मां ऐड कंदमि थूम, थोरा ऐड कंदासीं बसर, हिकु ॿ तव्हां चाहियो त साओ मिर्च मां हिन में शामिलु कंदमि, सावा धाणा असां हिन में ऐड कंदासीं ऐं दैट्स इट। जेका दाल आहे उनखे भगार ॾींदासीं त थोरा सावा धाणा ऐं सावा मिर्च उन्हनि जी कटिंग जेका आहे सा कंदा था हलूं। तमामु सुठी लॻंदी आहे दाल सावनि मिर्चनि सां ऐं सावा धाणा। त थोरा जेके धाणा आहिनि उन्हनि जी कटिंग कंदा था हलूं। थोरा मां ऐड कंदमि सावा मिर्च ऐं जेके कटलेट सुठो हिकिड़ो कलर अची थो वञे उन्हनि खे टर्न कंदा हलंदासीं। ऐं जीअं मां तव्हांखे चयो त बसि कलर ॾियणो आहे, कुझु बि इन में कचो न आहे जंहिंखे असांखे कुक करणो हुजे। बसि असांखे हिकिड़ो कलर ॾियणो आहे, दैट्स इट। अच्छा थोरा सावा मिर्च इन्हनि खे मां ऐड कंदमि भगार में त इन्हनि खे थोरो वॾो वॾो कट था कयूं। कटलेट्स थींदा वेंदा ऐं इन्हनि खे असां कढंदा वेंदासीं। दाल चांवरनि सां गॾु तव्हां इहे कटलेट्स ठाहियो तमामु मज़ेदार लॻंदा। ऐं शाम जी चांहि में तव्हां इन्हनि खे ठाहे सघो था। असांजा उहे घर भाती जंहिंजी दिलि चवंदी आहे त भई छड़ो चांहि जेका आहे सा न हुजणु खपे ऐं कुझु न कुझु उन सां गॾु ज़रूरु हुजे त इहे कटलेट्स तव्हां ट्राए करे सघो था। अच्छा तमामु घणो टाइम टेकिंग बि न आहिनि, तमामु जल्दी तयारु थी वेंदा। पटाटा जेकॾहिं तव्हांजा बॉइल आहिनि त पोइ बसि कुझु मसाला तव्हां इन में शामिलु कंदा ऐं तव्हांजा जेके कटलेट्स आहिनि उहे मिंटनि में तयारु थी वेंदा। इहे फ्राए थी विया आहिनि, कुझु ॿिया बि ऐड था कयूं। चलो 4 कटलेट्स ऐड कंदा था वञो। इन खां बाद में असां दाल खे ॾींदासीं भगार। अच्छा चांवर मां डिश आउट थी कयां जेके असांजा बिल्कुलु रेडी थी विया आहिनि। जी हे अची विया असांजा राइस ऐं जॾहिं तव्हां पंहिंजे घर में इन्हनि खे तयारु कंदा पोइ जेका ख़ुशबू हींअर असांजे स्टूडियो में अचे थी उहा तव्हां फील करे सघंदा। ट्राए ज़रूरु कजो। हे अची विया असांजा दाग वारा राइस, तमामु ख़ुशबूदार ऐं न सिर्फ़ु दाल सां इलाही मज़े जा लॻंदा बल्कि अगेन जेको मां स्टार्टिंग में बि चयो त असांजा उहे घर भाती जेके अंबनि सां गॾु चांवरनि खे इंजॉय कंदा आहिनि उन्हनि खे बि अंबनि सां गॾु तव्हां सर्व कयो, उन्हनि सां गॾु बि तमामु मज़े जा लॻंदा। थोरो उथलाईंदा था हलूं ऐं ऑयल इलाही गरम थी वियो आहे त मां हिन जी बाहि कयां थी बंदि। जेतिरा चांवर ख़ूबसूरत था लॻनि एतिरा कढंदासीं ऐं थोरो गार्निशिंग जे लाइ साओ मिर्च ऐं थोरा ॻाढ़ा मिर्च ऐड था कयूं। बसि अची विया असांजा राइस। अच्छा दाल खे डिश आउट करे था वठूं। जेके असांजा कटलेट्स आहिनि उहे बिल्कुलु तयारु आहिनि। थोड़ा ॿिया बि ऐड था कयूं। हे अची वई दाल। दाल खे अवल मां डिश आउट था कयूं ऐं झटपट भगार इन में ऐड कंदासीं।
धाणा मां शामिल करे थी वठां। मिट्टीअ जी देगड़ीअ में ठाही अथसे अॼु दाल। मूंग ऐं मसूर जी अॼु असां दाल तयार कईसीं। चांवर आहिनि ऐं उन्हनि सां गॾु पोटैटो कटलेट्स। जी अची वई असांजी दाल। जी साइड्स इनजी कंदासीं क्लीन ऐं हिन तरफ़ तयार था कयूं दाल जे लाइ भगार। अच्छा, भगार में ऐड कंदासीं थोड़ी थूम ऐं थोड़ी ऐड कंदासीं थूम, हिकु ॿ ॻाढ़ो मिर्च ऐं सावा मिर्च असां हिन में शामिल कंदासीं जेके कटे रखिया हुयासीं ऐं गॾोगॾु कड़ी पत्ता। बसि जीअं ई सिज़ल करणु शुरू थींदो असां हिनखे ऐड कंदासीं भगार में। ऐं हिन तरफ़ जेके असांजा कटलेट्स तयार थी विया आहिनि इन्हनि खे डिश आउट था कयूं। अच्छा, हिकु तरफ़ां सुठा गोल्डन थी विया आहिनि पर ॿिए तरफ़ अञा थोरो कलर अचणु बाक़ी आहे। उन्हनि खे असां उथलायो अथसीं ऐं थोरो कलर अची वञे त उन्हनि खे बि डिश आउट था कयूं। ऐं खीरो, टमाटो जेको तव्हां गॾु सर्विंग में ॾियणु चाहियो। अची वियो असां वटि लेमन, थोरो दाल जे मथां लेमन स्क्वीज़ कंदासीं। भगार ऐड कंदासीं ऐं कटलेट्स असांजा ऑलमोस्ट रेडी आहिनि। कुझु ॿिया बि फ्राई था थियनि जेसीं ताईं थोरो खीरो ऐं थोरा टमाटा थोरो ऐड था कयूं। रेड कलर बसि प्लेटर असांजो सुठो लॻंदो। चले दाल ते ऐड था कयूं भगार ऐं असांजी रेसिपी थी वई आहे तयार। कुझु कटलेट्स जेके बाक़ी आहिनि उन्हनि खे बि फ्राई कंदासीं पर वक़्तु थी वियो आहे त तव्हां खां इजाज़त वरिती वञे। अॼु जो मेन्यू ट्राई ज़रूरु कजो। उमेद आहे तव्हांखे तमामु सुठो लॻंदो हूंदो। कुझु बि तव्हांजे नोट डाउन करण खां मिस थी वियो हुजे सोशल मीडिया जे हैंडल्स ते असांजी रेसिपी अपलोड कई वेंदी आहे, लिंक्स बि अपलोड कया वेंदा आहिनि। ज़रूरु चेक कजो ऐं इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी मुलाक़ात ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपीज़ सां गॾु, आवाज़ किचन जी फ्रेश न्यू एपिसोड सां गॾु। खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ त ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अल्लाह पाक असांजे तव्हांजे सभिनीनि जी रिस्क में ऐं दस्तरख़्वान में वुसअत अता करे ऐं बरकत अता करे। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि कंदा, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।